अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, असां पंहिंजा जो हिन प्रोग्राम में मुल्क जी ऐं ख़ासि करे सिंध जी जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। उन सां गॾोगॾु असां कोशिशि कंदासीं त पंहिंजे हिन प्रोग्राम में असां पाकिस्तान पीपुल्स पार्टी एज़ अ पार्टी हिन वक़्तु किथे बीठी आहे उन हवाले सां थोरो घणो जाइज़ो वठी सघूं। मूंखे जो कि हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे सेनेटर सईद गनी साहब, जेके पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा तमामु सीनियर अॻुवान आहिनि। सेनेट में उनजो तमामु हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहंदो आहे। असां तव्हांखे भलीकार चऊं था त हिन प्रोग्राम में सभिनी खां पहिरीं जेकॾहिं कोशिशि कयूं त पार्टी जे हवाले सां ई शुरूआति कयूं त जॾहिं इक़्तिदार हुयो 5 साल, उन दौरान बि असां ॾिठो केतिरा ई अॻुवान जेके सीनियर लेवल जा हुआ या जेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद खे वेझो हुआ उहे नाराज़ हुआ। ऐं हाणे ताज़ो मोहतरमा नाहिद ख़ान ऐं डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब उन्हनि पाकिस्तान पीपुल्स पार्टी नज़रियाती जे नाले सां नओं ग्रुप, त इहो त इन्हनि खे जेके शिकायतूं आहिनि आख़िर पार्टी ऐसे कोशिशूं छो न कयूं त उहे शिकायतूं ख़तमु थियनि। ऐं असां बीबी जे दौर में ॾिठो त बीबी खे तमामु बेजा हुआ, हिन दौर में परे थी विया। उनजे पोयां तव्हांखे छा थो नज़र अचे, बुनियादी सबबु छा आहे? त जेसिताईं तव्हां ॻाल्हि था कयो न नाहिद ख़ान साहिबा जी, डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब जी, त इहे वाक़ई 2008 में जीअं असांजी हुकूमत आई उनखां फ़ौरन पोइ ई इन्हनि जूं नाराज़गियूं रहियूं आहिनि। हाणे मूंखे ख़बर न आहे त हुननि जो असुलु मुतालबो छा आहे या छाजे करे नाराज़ आहिनि, पर जेकॾहिं तव्हां पार्टी जी हिस्ट्री ते थोरी नज़र विझो त जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबु आई एक्टिव थी पॉलिटिक्स में 77 में जॾहिं भुट्टो साहिबु अरेस्ट हो ऐं पोइ 79 में जॾहिं भुट्टो साहिबु शहीद थी वियो त उन वक़्तु बि पार्टी जा घणा ई जेके सीनियर लीडर्स हुया उहे मोहतरमा सां गॾु कोन हली सघिया। उन्हनि बीबी खे छॾे ॾिनो ऐं उन्हनि जो ख़्यालु हो त हिकिड़ी 24-25 सालनि जी नौजवान छोकिरी जेका असां पीपुल्स पार्टी खे कीअं हलाईंदी ऐं कीअं त स्ट्रगल कंदी, ऐं उन वक़्तु छॾे विया। हा, घणा ई माण्हू, लंबी लिस्ट आहे, पर घणा ई माण्हू, पर उनजे बावजूदि बि पीपुल्स पार्टी मोहतरमा जी क़यादत में हिकिड़ी फ़ाइल पार्टी थी ऐं वॾी स्ट्रगल कई मोहतरमा। ऐं मोहतरमा जे सॼे तव्हां टर्म खे ॾिसो 79 खां वठी आख़िर वक़्त ताईं बि, त वक़्तनि फ़वक़्तनि विच में माण्हू अहिड़ा हुया जेके पार्टी छॾींदा रहिया आहिनि ऐं जेके सीनियर आहे भुट्टे साहिब सां गॾु रहिया, पार्टी में पंहिंजी उमिरियूं गुज़ारियूं पर छॾे विया। इहो पार्टी में रहे थो सिलसिलो, पार्टी में अचण ऐं वञण, नाराज़गियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। ऐं हिन वक़्तु बि जॾहिं माण्हू इहो चवनि था त पीपुल्स पार्टी खे घणा माण्हू छॾे विया, त मूंखे घणा माण्हू सची ॻाल्हि नज़र कोन था अचनि। 2, 4, 5, 6 थी सघनि था, ऐं एॾो को वधीक कोन्हे जो माण्हू चए त सॼी पार्टी हिकिड़े पासे थी वई ऐं आसिफ अली ज़रदारी साहिबु अकेलो बीठो, ईअं कोन्हे। आसिफ अली ज़रदारी साहिब सां गॾु जेके माण्हू बीठा आहिनि सभु पार्टी जा पुराणा माण्हू आहिनि। ऐं इवन माण्हू जेके चवंदा हुआ त आसिफ अली ज़रदारी साहिबु पंहिंजा दोस्त खणी आयो आहे, उन्हनि में जॾहिं माण्हू नाला पुछंदो शायदि 2 नालनि खां वधीक टियों नालो हुनखे ईंदो कोन हो। त तव्हां जेकॾहिं ॾिसो चीफ मिनिस्टर जेको सिंध में थियो साईं कायम शाह सीनियर माण्हू, बलूचिस्तान में जेकॾहिं रईसानी साहिबु थियो, हुन खां पोइ जेके बि मामला रहिया पंहिंजा हिते, पर रईसानी साहिबु बीबी सां गॾु हुयो ऐं बीबी जे वक़्त में ई बलूचिस्तान जो असांजो प्रेसिडेंट थियो। कश्मीर में जेकॾहिं चौधरी असांजो थियो जेको प्राइम मिनिस्टर थियो, त इहो पार्टी जो पुराणो बुनियादी। गिलगित बल्तिस्तान हलिया वञो, मेहदी शाह पीपुल्स पार्टी जो वर्कर पुराणो जेको सॼी ज़िंदगी हुन पीपुल्स पार्टी खे ॾेई छॾी। त सभु माण्हू पीपुल्स पार्टी जा पुराणा माण्हू ई रहिया ऐं फेडरल गवर्नमेंट में बि ईअं ई मोस्टली पुराणा माण्हू रहिया पार्टी जा। त छॾण वारी ॻाल्हि त मूंखे नथी लॻे अहिड़ी का इम्पोर्टेंट आहे, पर ज़ाहिर हाणे नाहिद ख़ान साहिबा जी हिकिड़ी पंहिंजी कुर्बत रही आहे मोहतरमा सां, इन करे हुनजो राब्तो वास्तो बि आहे पार्टी वर्करनि सां। पर तव्हां इहो ॾिठो जॾहिं हुननि पार्टी खां अलॻि थी करे कोशिशि कई त असां इलेक्शन में बीहूं त डॉक्टर सफ़दर साहिबु पंहिंजो सॼो ख़ानदान बीहारियो लाड़काने में। बिल्कुलु। ऐं इवन इहो थियो जो मुनव्वर अब्बासी साहिब खे पीपुल्स पार्टी टिकट ॾिनी, पर हुननि टिकट वापसि कई, इंडिपेंडेंट बीठा। उनखां पोइ उते छा रिज़ल्ट आयो, उतां माण्हू जेके बि आहिनि, वोटर जेके बि आहिनि पीपुल्स पार्टी सां जेके माण्हू लाॻिया पियल आहिनि, उहे कंहिं फ़र्ज़ जे पोयां कोन पिया हलनि, उहे पीपुल्स पार्टी जे पोयां अॼु बि ईअं बीठा आहिनि। सेनेटर साहिबु, अॼुकल्ह क्रिकेट जो उरूज आहे, क्रिकेट में असां ॾिठो आहे दुनिया में जेके बि मुख़्तलिफ़ मुल्क जेके इंटरनेशनल क्रिकेट खेॾनि था उहे कोशिशि कंदा आहिनि T20 टीम अलॻि हुजे, वनडे जी अलॻि हुजे, टेस्ट जी अलॻि हुजे। पाकिस्तान पीपुल्स पार्टी छा अपोजिशन जी टीम हिकिड़ी अलॻि आहे, हुकूमत में हिकिड़ी अलॻि टीम आहे? छो त हुकूमत में असां ॾिठो त डॉक्टर आसिम, रहमान मलिक, फारूक एच नाइक या इन क़िस्म जा माण्हू उहे फ्रंट ते हुआ। अपोजिशन में आहे त हाणे एतज़ाज़ हसन साहिब खे वधीक लिफ्ट आहे, रज़ा रब्बानी साहिब खे आहे या मखदूम अमीन फ़हीम साहिब खे आहे। त छा इहे माण्हू हुकूमत जा सुठा खिलाड़ी कोन्हे या उन वक़्तु के ॿिया सबब आहे जो उन्हनि खे परे रखियो वियो? जो फेडरल गवर्नमेंट जेके बि ॻाल्हियूं करे के MQM सां ॻाल्हियूं हुजनि, ॿियनि पार्टियुनि सां ॻाल्हियूं हुजनि, त इहे अॻवान असांखे नज़र न ईंदा हुआ। हाणे जीअं अपोजिशन में आई आहे त इहे ई लीड कंदा नज़र था अचनि। तव्हां 3 नाला खयां। मखदूम साहिबु त मिनिस्टर हुयो ऐं मखदूम साहिब जी हैसियत पंहिंजी हुई जॾहिं हुकूमती तॾहिं बि मौजूदु हुयो। रज़ा रब्बानी साहिबु लीडर ऑफ दी हाउस हुयो ऐं उनखां पोइ जॾहिं
PML-Q सां असांजो इतिहाद थियो त रज़ा रब्बानी साहब उन ते नाराज़ थियो ऐं ज़ाहिर हर कंहिं माण्हू जो पंहिंजो ओपिनियन आहे ऐं उन पार्टी जे अंदरि रही करे मुनासिब इहो सम्झो त उन पंहिंजो जेका पोज़ीशन हुई उहा उन छॾे ॾिनी ऐं उन खां पोइ बि रज़ा रब्बानी खे कंटिन्यूसली इहा ऑफर हुई त भई तव्हां मिनिस्टर थियो कैबिनेट में अचो, पर रज़ा साहब पाण न पिया आयो, त उन में का अहिड़ी शइ कोन्हे, उनखे को पोइ ते रखियो वियो। एतिज़ाज़ अहसन साहब जो इशू इहो हुयो त जॾहिं जुडिशरी जी कैंपेन हले पई त उन वक़्तु 2008 में जॾहिं मोहतरमा पाण हयात हुई, 2007 में इनफेक्ट जेके इलेक्शन में थिया पहिरीं, पोइ 2008 में थिया, 2017 वारे इलेक्शन में ऐं एतिज़ाज़ साहब खे टिकट मिलियल हो, पर जुडिशरी ऐं जजनि इहो फ़ैसिलो कयो त असां इलेक्शन जो बाइकाट कंदासीं ऐं एतिज़ाज़ अहसन साहब पीपल्स पार्टी जे फ़ैसिले जे बरख़िलाफ़ वञी ऐं जुडिशियल जेको सुप्रीम कोर्ट जो जेको मन तस्लीम कयो ऐं इलेक्शन जो उन बाइकाट कयो। त उन वक़्तु ज़ाहिर मोहतरमा सां थोरो इन इशू ते शायदि मूंखे वधीक तफ़सील कोन्हे ख़बर, पर मुमकिन आहे त पार्टी इलेक्शन कंटेस्ट कयो पियो, पर एतिज़ाज़ साहब जेको सो इलेक्शन में न बीठो। त उन खां पोइ ज़ाहिर जॾहिं असेंबली में आयो ई कोन ऐं असेंबली खां ॿाहिरि वेठो हो त हुकूमत में अचण जो त का सवाल ई कोन हो, पर वरी जॾहिं सेनेट जा इलेक्शन थिया 2012 में त एतिज़ाज़ साहब खे टिकट ॾिनो वियो। इहो बि तासुर ग़लति त एतिज़ाज़ साहब खे असां को उन्हनि ॾींहंनि में ॿाहिरि रखियो, सेनेटर 2012 में थियो जॾहिं असांजी हुकूमत मौजूदु हुई। त इहे पुराणा माण्हू आहिनि, पर इहा ॻाल्हि हिकिड़ी थींदी आहे त जॾहिं गवर्नमेंट हूंदी आहे त कुझु माण्हू तव्हांजा डेफिनेटली पार्टी खे जॉइन अप कंदा आहिनि, पार्टी में एक्टिव थींदा आहिनि ऐं पार्टी में कुझु पोज़ीशन वठी बि ईंदा आहिनि, पर तव्हां जेकॾहिं असांजी सॼी कैबिनेट खे बि ॾिसो त मोस्टली तव्हांखे माण्हू उहे मिलंदा जेके पार्टी जा पुराणा हुया। सर कैबिनेट जी त ॻाल्हि ई कोन्हे, ॻाल्हि इहा त हुकूमत हलाईंदड़ चेहरा जेके असांखे फ्रंट मेन नज़र अचनि पार्टी जे पारां, उहे त इहे ई माण्हू आहे न। कैबिनेट में त हाणे ज़ाहिर आहे न, हाणे हुन में ॾिसो तव्हांखे मां ॿुधायां, जेका तव्हां पहिरियों सुवाल कयो न त कहिड़ा कहिड़ा माण्हू पार्टी में रहिया छॾे विया। फारूक नाइक साहब खे जेको सेनेटर पहिरियों दफ़ो कयो मोहतरमा कयो, आसिफ अली ज़रदारी साहब त हुन पार्टी में किथे बि एक्टिव कोन हो, बिल्कुलु, त मोहतरमा ई हुनखे अॻिते खणी आई। डॉक्टर आसिम जो तव्हां चई सघो था त उहो आसिफ अली ज़रदारी साहब जे हुकूमत में सदारत ते अचण खां पोइ सेनेटर थियो। अदरवाइज़ ॿिया जेके बि नाला तव्हां खणो पिया उहे सभु, रहमान मलिक साहब इवन मोहतरमा जे वेझो रहियो, ऐं इवन बाबर आवान साहब जो हाणे अॼुकल्ह थोरो नाराज़ आहे, पर बहरहाल बाबर आवान साहब उन्हनि चंद माण्हुनि मां हुयो जंहिं पाकिस्तान में पीपल्स पार्टी जेका कैंपेन हली, जेका मोहतरमा कैंपेन पे हलाई, उन में इहो वाहिद स्पीकर हो जंहिं हर जलसे में ख़िताबु कयो मोहतरमा जी ख़्वाहिश ते, चाहे उहो मीरपुर ख़ासि हुजे, चाहे नवाब शाह हुजे, चाहे के ॿिए शहर में थियो हुजे, बाबर आवान साहब बीबी सां गॾु हुयो। त इहे सभु माण्हू मोहतरमा जी टीम हुई ऐं हुन में हिकिड़ो ॿ नाला जेको तव्हां डॉक्टर आसिम साहब जो खयो या को ॿियो थी सघे थो, पर मेजोरिटी अहिड़े माण्हुनि जी कोन हुई। सर उहो त मोहतरमा सां रहणु या न रहणु उहो त हिकिड़ो अलॻि सुवालु आहे, पर हाणे उहे ई माण्हू आहिनि जेके फ्रंट मैन आहिनि, ऐं रुगो उहा ॻाल्हि थो कयां। बाक़ी ज़ाहिर मखदूम साहब कैबिनेट में हुआ, राजा परवेज़ अशरफ जेको मोहतरमा खे वेझो रहियो, पार्लियामेंट्रियन जो सेक्रेटरी जनरल हो, हुनखे तव्हां वज़ीर अज़म कयो, गिलानी साहब खे वज़ीर अज़म कयो, उहे त ज़ाहिर ज़रदारी साहब खे वेझा कोन हुआ। पर ॻाल्हि इहा त जॾहिं फ्रंट मैन जी ॻाल्हि कयूं था, यानी की किथे बि को बि इशू थिए, का बि ॻाल्हि थिए त इहे माण्हू अॻियां हूंदा, या त तव्हां न ईअं कोन्हे। ॾिसो न, हाणे कुझु माण्हुनि खे थी सघे थो त इहो शौक़ु हुजे त असां नज़र अचूं, ऐं कुझु माण्हुनि खे इहो शौक़ु हूंदो छा त असां नज़र न अचूं, पर इन जो मक़सदु कोन्हे जेको नज़र नथो अचे उनजी का हैसियत कोन्हे, उहो कमु नथो करे। बिल्कुलु थी सघे थो जेको नज़र घटि थो अचे उहो कमु वधीक कंदो हुजे, ऐं जेका कंसल्टेशन थींदी ऐं जेका इवन कोर कमेटी बि तव्हां ॿुधी हूंदी जंहिं ते घणो एतिराज़ थियो, उनजा जेकॾहिं तव्हां नाला खणो त तव्हांखे मोस्टली पार्टी जा पुराणा सीनियर माण्हू नज़र ईंदा। त जेको कंसल्टेटिव प्रोसेस हो विद इन दी पार्टी बि, उन में बि सभु माण्हू ऑन बोर्ड हूंदा, हुन में रज़ा साहब बि हो, ख़ुशी शाह साहब बि हो, ॿिया ॿिया पुराणा माण्हू, मखदूम साहब हो। सर हाणे हिकिड़ो ॿियो मुतालबो जेको हितां खां अचे पियो, ही जेके अनायत ख़ान वग़ैरह इन्हनि कयो आहे, इन्हनि जो मुतालबो बुनियादी हुआ त सदर आसिफ अली ज़रदारी पार्टी मामलनि खां परे थी वञे ऐं चेयरमैनशिप बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ॾिनी वञे ऐं उहो ई पार्टी खे लीड करे। छो त जेकॾहिं ज़रदारी साहब वरी पार्टी जी क़यादत संभाली त उन सां पार्टी खे वॾो नुक़सानु थींदो। त हाणे बुनियादी उसूली ॻाल्हि इहा आहे त जेकॾहिं तव्हां पीपल्स पार्टी जे साम्हूं एज़ इंडिपेंडेंट कैंडिडेट बीह रहिया आहियो त पोइ तव्हां पार्टी में आहियो ई कोन। सही, ठीकु आहे न। हाणे इहो मुतालबो करण जे लाइ त आसिफ अली ज़रदारी साहब पार्टी उहो छॾे ॾे, पहिरीं त हुननि खे पार्टी में अचणो पवंदो। फिल वक़्तु त उहो पार्टी खां ॿाहिरि आहिनि, हाणे ॿाहिरि रही करे हो पीपल्स पार्टी शहीद बेनज़ीर भुट्टो ग्रुप था ठाहिनि, नज़रियाती ग्रुप था ठाहिनि, छा था कनि आज़ादु आहिनि, करे सघनि था, हुननि खे इख़्तियार आहे, हुननि खे हक़ आहे, पर जेसि ताईं उहो ॿाहिरि वेठा आहिनि तेसि ताईं हुननि खे इहो हक़ु कोन्हे त असांखे ॿुधाइनि त पीपल्स पार्टी जो चेयरमैन केरु थिए, केरु पार्टी छॾे वञे, केरु पार्टी कीअं हलाए। त फ़िलहालु जॾहिं 2013 जे इलेक्शन में पीपल्स पार्टी साम्हूं बीठा ऐं उन्हनि बाक़ाइदा कंटेस्ट कयो, सीरियसली कंटेस्ट कयो, उन खां पोइ हाराए विया, त मां त सम्झां थो हींअर पार्टी में आहिनि ई कोन। जेकॾहिं पार्टी में न आहिनि त पोइ इहो मुतालबा बि अजीब आहिनि। अच्छा सैयद साहब, भला हाणे पार्टी जी क़यादत जे हवाले सां जेको हिननि जो मुतालबो त पंहिंजी जाइ ते, पर हाणे 25 साल उमिरि बि थी वई बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जी, ऐं हाणे हू बाज़ाब्ता सियासत में अचण जो इरादो रखनि था, पार्टी जी क़यादत कंदा, या ज़रदारी साहब ई फ़िलहालु हलाईंदो पार्टी जा इशूज़? ॾिसो था, इहा त मां सम्झां थो पीपल्स पार्टी हर वर्कर जी
बशमूल मुंहिंजे जी इहा ख़्वाहिश आहे त बिलावल साहिबु हिते एक्टिव पॉलिटिक्स में अचे ऐं जेतिरो मूं हुनखे ॾिठो आहे हुन में सलाहियतूं बि आहिनि, हिमत बि आहेसि ऐं मां सम्झां थो त पाकिस्तान जी सियासत खे 25 सालनि जी उमिरि में जेतिरो बिलावल साहिबु सम्झे थो शायदि ॿिया जेके असांजा लीडर 60 बिलावल साहिबु खे आहे त डेफिनेटली असांजी ख़्वाहिश आहे। पर उन सां गॾोगॾु असांखे इहो बि अहसासु आहे त असांजी लीडरशिप खे थ्रेट्स बि आहिनि। असां ऑलरेडी एतिरी सेक्रीफाइसिस करे चुका आहियूं, हाणे असीं इहो अफोर्ड नथा करे सघूं त असांजी का ॿी लीडरशिप अहिड़ी पोज़ीशन में अचे जो हुनखे असां एक्सपोज़ कयूं ऐं दहशतगर्दनि जे हवाले करे छॾियूं। त असां बिलावल साहिब खे चाहियूं था त पार्टी खे लीड करे, पर असां गॾोगॾु इहो बि चाहियूं था त उनजी हिफ़ाज़त बि असां अहिड़े तरीक़े सां कयूं जो उहो बिल्कुलु पीपल्स पार्टी खे लंबे अरसे ताईं जेको सो हलाए सघे, हिन मुल्क खे बुरान मां कढी सघे। सो इहा सभिनी जी ख़्वाहिश आहे ऐं डेफिनेटली आसिफ़ अली ज़रदारी साहिब जी ख़्वाहिश आहे, पर उनजो तरीक़ेकार छा थींदो इन ते थोरो वक़्तु लॻंदो ऐं साम्हूं अचण शइ करणो पवंदो। मई जी चूंडुनि खे हाणे 4 महीननि खां वधीक अरसो गुज़री वियो आहे। 2008 जा रिज़ल्ट जेकॾहिं भेटियूं त सिंध में जे माण्हुनि तव्हांखे 2008 जे भेट में अञा वधीक मैंडेट ॾिनो। पंजाब मां जहिड़ो कर पार्टी धोपिजी वई, पार्टी जे अंदरि बि डिस्कशन हलिया हूंदा तव्हां मुख़्तलिफ़ फोरम्स ते, छा था सम्झो पंजाब में जेका शिकिस्त आई उनजो बुनियादी सबबु छा वाकई उते रिटर्निंग ऑफिसर या प्रिज़ाइडिंग ऑफिसर उन्हनि जो रोल हो या को ॿियो सबबु हो जेका पंजाब जी आवाम कावड़ कढी, जंहिंमें लोड शेडिंग चवनि था, महांगाई चवनि था, करप्शन चवनि था, ॿिया इशूज़ चवनि था? अच्छा, हिकिड़ी त ॾिसो न, इहा हिकिड़ी नेचुरल हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेका पार्टी हुकूमत में हूंदी आहे उनजो ग्राफ थोरो हेठि ईंदो आहे। इन करे जो माण्हुनि जूं जेके ख़्वाहिशूं हूंदियूं आहिनि, जेके तवक़ुआत हूंदियूं आहिनि, जेके उमेदूं हूंदियूं आहिनि, से पूरो करणु ॾाढो ॾुखियो आहे हिन मुल्क में, ख़ासि करे जॾहिं तव्हांखे एॾा चैलेंजिस दरपेश हुजनि, एनर्जी जो क्राइसिस हुजे, दहशतगर्दी हुजे, वरी जेका सॼी दुनिया में महांगाई थिए पई उनजो इम्पैक्ट हिते अचे, वरी जेके असां सां ॿिया जेके ज़ुल्म ते जुडिशरी कया, जेके जीअं मीडिया जो को हिकिड़ो ग्रुप असांजे पोयां लॻो पियो, त डेफिनेटली जेके माण्हुनि जूं ख़्वाहिशूं हुयूं उहे असां पूरी न करे सघियासीं। त इहो हिकिड़ो सबबु त आहे त ज़रूरु असांजो ग्राफ जेको कुझु कंहिं हद ताईं फ़र्क़ु पियो हूंदो, पर जेको रिज़ल्ट आयो आहे सो सम्झ खां ॿाहिरि इन करे आहे त जेकॾहिं माण्हू एतिरा ई नाराज़ आहे त पोइ माण्हू त सिंध में उहे था रहनि न साईं। इहो त कोन्हे जो सिंध जा माण्हू माना हुन में दिमाग़ ई कोन्हे, कोई शौर ई कोन्हे ऐं बेकुल माण्हू आहिनि, ऐं ॿिया जेके मुल्क जा माण्हू तंहिंखे वधीक सम्झे शौर ऐं सोचे, ईअं कोन्हे। ऐं उनजो तव्हांखे हिकिड़ो तव्हां जेकॾहिं एग्ज़ाम्पल खणो त जेके बाई इलेक्शन थिया हाणे ऑगस्ट जे महीने में थिया, अञा महीनो खनि थियो आहे, उन में जिन सीटुनि ते पीपल्स पार्टी टेस्ट कयो, असांजो वोट उन्हनि सभिनी सीटुनि ते वधियो आहे, सभिनी सीटुनि ते वधियो आहे। हालांकि पंजाब में हुकूमत हुननि जी हुई, पंजाब में असां जीअं तव्हां चयो धोपिजी वियासीं, मतिलबु माण्हुनि खे त का उमेद कोन्हे त हिकिड़ो MP में खणंदो कंदो छा हुते, पर उनजे बावजूदि बि असां जंहिं सीट ते 15,000 वोट खयां 2013 जी जनरल इलेक्शन में, उन सीट ते सूबाई उम्मीदवार खयां 27,000 ते वञी पहुतो, हाराए वियो, पर वोट उन 27,000 खयां। मुज़फ़रगढ़ में असां 50,000 खां घटि वोट खयां, असां वञी 70,000 ते पहुतासीं। ऐं ॿिए पासे जेकॾहिं तव्हां नून लीग जो वोट खणो, सीटूं उहो खटिया लाहौर में, जेका सीट उन्हनि 56,000 ते खटी उहा 18,000 ते खटिया, जेका सीट उन्हनि 44,000 ते खटी उहा 17,000 ते खटिया, जेका क़ौमी असैम्बली सीट 94,000 ते खटिया असां 44,000 ते खटिया। त उन्हनि जो वोट हेठि किरियो। हाणे ॿ सूरतूं आहिनि, या त उन्हनि जी मक़बूलियत जेका हुई उन वक़्तु उहा अची पट सां लॻी आहे जो इहो वोट थियो, या ॿी सूरत इहा आहे त उन इलेक्शन में जेको असां चऊं था त धांधली थी ऐं उन में वोट इन्हनि खे ॾिना विया एक्स्ट्रा, इहा सूरत थी सघे थी। ऐं हिकिड़ी शइ तव्हां शायदि जेकॾहिं फॉलो कयो हुजे त सेनेट में इलेक्शन खां 2-3 महीना पहिरीं मूं इहा शइ हिकिड़ी दफ़ा न शायदि 5-6 दफ़ा तक़रीब में ॻाल्हायो ऐं बाक़ाइदा पेपर सां ॻाल्हायो आहे त इलेक्शन कमीशन, जुडिशरी ऐं इहे सभु गॾिया पिया आहिनि, हे पीपल्स पार्टीअ खे ख़राबु करे इलेक्शन में असांखे चङे तरीक़े सां धकींदा, ऐं उहा शयूं मौजूदु आहिनि, ऐं जेको कुझु बि चयो उहो सभु ईअं साबित थियो त पंजाब में हुननि बाक़ाइदा हुनखे अप्लाई कयो सभु सिलसिले खे सॼे खे। त मां सम्झां थो त हिकिड़ी जेका हींअर कराची में NA 258 ते नादरा वारनि जेका वेरिफिकेशन करे ॾिनी आहे, त उन में तव्हांजे साम्हूं नतीजो त अची वियो न, छो छा आहे इलेक्शन में। ऐं इहो जेकॾहिं मां तव्हांखे यकीन सां थो चवां, जेकॾहिं पंजाब में हलिया वञनि त उते तव्हांजो अञा मथो फिरी वेंदो जेको रिज़ल्ट ईंदो साम्हूं। जेको कुझु उते थियो आहे उन में सभु गॾियल आहिनि, इलेक्शन कमीशन बि गॾियल आहे, ऐं इवन मां सम्झां थो त सुपीरियर जुडिशरी जेका असांजी वेठल आहे उन्हनि जी बैकिंग उनखे शामिलु आहे, उन्हनि जे चवण ते इहो सभु कुझु थियो आहे। मां तव्हां सम्झो था त इंजीनियर्ड इलेक्शन हुयूं इहे? साईं कोशिशि कई वई आहे। ॾिसो न, हिकिड़ो तव्हां ज़हन में रखियो, हींअर नंदीपुर जो हिकिड़ो स्कैंडल आयो साम्हूं, केॾां दफ़न थियो तव्हांखे किथे नज़र कोन थो अचे। बिल्कुलु ठीकु आहे। पीपल्स पार्टी जे दौर में का हिकिड़ी शइ हिकिड़ो रिपोर्टर को सिंगल कॉलम ख़बर कंहिं अख़बार में लॻाए छॾे
पोइ उते सुप्रीम कोर्ट सो मोटो थो खणे, सो मोटो खणी पोइ पंहिंजी मर्ज़ीअ जी तहक़ीक़ात कराए, पंहिंजी मर्ज़ीअ जे माण्हुनि खां तहक़ीक़ात कराए, पंहिंजी मर्ज़ीअ जा नतीजा कढी ऐं उन्हनि खे फोर्स थो करे इदारनि खे त तव्हां हिननि खे जेलनि में विझो, हिन ते FIR कर। ऐं मक़सदु छा आहे, मां इहो मुंहिंजो ख़्यालु आहे त उनजो मक़सदु इहो परसेप्शन असां एॾो स्ट्रॉन्ग करे छॾियूं पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु माण्हुनि जे ज़हन में, त इन्हनि खां वॾो को करप्शन ऐं चोर को दुनिया में आहे कोन्हे। हिननि 500 अरब जेके आहिनि से ॾेई छॾिया IPPs खे 2 महीननि जे अंदरि अंदरि। उनजे अंदरि एॾी वॾी करप्शन थी वई जो सुप्रीम कोर्ट अञा ताईं हुन ते पुछण लाइ तयारु कोन्हे त 500 अरब साईं छा खे था चवनि, बिल्कुलु 500 अरब रुपया हिननि ॾेई छॾिया, उते सुप्रीम कोर्ट कुझु कोन थो करे। स्टील मिल वारा 29 अरब था घुरनि, सिर्फ़ु 29 अरब था घुरनि त तव्हां असांखे 29 अरब ॾियो, स्टील मिल जेका असां सर्वाइव करे वेंदी, उहो ॾियण लाइ तयारु कोन हुनखे। त सुप्रीम कोर्ट हिते त सो मोटो कोन थो खणे। नंदीपुर वारो जीअं ख़त लिखियो अथसि साईं, असां मूं त कोन लिखियो अथसि, हिकिड़ो टेक्निकल माण्हू आहे जेको इन कम जो माहिर आहे, उन हिकिड़ो ख़त लिखियो उन्हनि खे त बाबा तव्हां हिनखे ॾिसो, हिन में $124 मिलियन जी जेका असां बदमाशी थी आहे, सुप्रीम कोर्ट त कुझु कोन कयो। त इन्हनि शयुनि खां असांखे लॻे थो त इहो सभु कुझु जेको आहे सो बाक़ाइदा हिकिड़ो ठहियलु ठुकियलु कम जे हले पियो सिलसिलो। फुर्सत टाइम थियो हिकिड़े ब्रेक जो, नारी हलूं था ब्रेक ते। असां सां गॾु जो ब्रेक खां पोइ वापसि अची तव्हां कोशिशि कंदासीं त सिंध जी जेका सूरत हाल आहे उन ते ॻाल्हि ॿोल कयूं। अचूं था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में ॿीहर बरीकार। फिर तव्हां ॻाल्हि कई सिंध जी, त सिंध जा जेके नतीजा आया त सिंध में त तव्हां वॾियूं महिरबानियूं कयो सिंध जे माण्हुनि ते, ॿियनि 3 सूबनि जे भेट में। ॿियनि 3 सूबनि खे महांगाई जो मसइलो हो, लोड शेडिंग जो मसइलो हो, या पेट्रोलियम जूं प्राइसिस हुयूं, ॿिया दहशतगर्दी इशूज़ हुआ, पर सिंध खे तव्हां लोकल गवर्नमेंट जो नओं निज़ाम बि ॾिनो। तव्हां हुते दाख़िलाऊं बि कराची में जे तइलीमी इदारनि में सिंधी शागिर्दनि जूं उन सां जेका वेदन हुई उहा बि हुई। त ऐं ओवरऑल हुते 2 वॾा कुदरती 2 वॾियूं आफ़तूं आयूं, उन में बि तमामु घणियूं शिकायतूं हुयूं माण्हुनि खे। त लॻो त ईअं पियो त सिंध में को पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वॾो नुक़सानु रसंदो। 12 जमाती इतिहाद बि ठही वियो, वॾा जलसा बि थिया, पर उन जे बावजूदि सिंध जे माण्हुनि तव्हांखे मैंडेट ॾिनो ऐं पोइ तव्हां पंहिंजे जेका आख़िरी हुकूमत हुई उन जे आख़िरी ॾींहंनि में उहो तकरारी कानून वापसि बि वरितो ऐं हाणे सिंध जा माण्हुनि जो जेको कानून चाहियो पियो उन्हनि जी उमेदुनि मूजिबि उन्हनि खे कानून मिलियो आहे। त सिंध में जेका रिज़ल्ट हुई उहा रिज़ल्ट माना सिंध जे माण्हुनि खे तमामु घणा एतिराज़ बि हुआ, तफ़ज़ात बि हुआ, शिकायतूं बि हुयूं ऐं सिंध जे माण्हुनि 70 खां वठी यको पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मैंडेट ॾिनो आहे ऐं उहो उनखे पंहिंजी पार्टी करे सम्झनि बि था। पर पीपल्स पार्टी जा रवैया सिंध जे माण्हुनि सां ॿियनि 3 सूबनि जे भेट में हमेशह अहिड़ा छो रहंदा आहिनि? ॾिसो, हिकिड़ो त इहो जेकर तव्हां जेको सुवालु कयो आहे इन जो जवाबु इन में ई आहे त जेकॾहिं पीपल्स पार्टी जो रवैयो एॾो ई ख़राबु हुजे हा त शायदि असांखे माण्हू इहो वोट न कंदा। माज़ी में जेके बि इलेक्शन्स थिया उन में बि सिंध जे माण्हुनि जेतिरो बज़ारि रिज़ल्ट माण्हुनि खे नज़र आयो पियो असांखे उन खां वधीक उन्हनि वोट ॾिना हुआ। सही। पर जेके बि इलेक्शन थिया आहिनि 2013 खे छॾे, उन्हनि में तव्हां ॾिसो त जेका केयर हुकूमत ईंदी या जेका हुकूमत हूंदी, केयर हाणे 2 इलेक्शन भई उन खां पहिरीं त हुकूमत हूंदी बाक़ाइदा, उहे बाक़ाइदा इन मनसूबे सां ईंदा हुआ त पीपल्स पार्टी खे असांखे सफ़ायो करिणो आहे। बिल्कुलु। ऐं सभु कम वाज़े नज़र ईंदा हुआ, लिकी कोन कंदा, इहे खुलम खुला कम थींदा इहे सभु। ऐं जेका इंटेलिजेंस इदारा हुआ उन जा बि इहो कमु इहो हूंदो त पीपल्स पार्टी जे माण्हुनि खे किरणो कीअं बसि इहो कमु करिणो आहे। त उन्हनि हालतुनि में पीपल्स पार्टी वरी बि कुझु न कुझु सीटूं खणी ऐं 2-3 भेरो त अक्सरियत में अची वई हुतां, सिंध में वरी पार्टी थींदी। हाणे इहो पहिरियों इलेक्शन अहिड़ो थियो जंहिंमें कंपेरेटिवली हिकिड़ो त जेका केयर गवर्नमेंट हुई उहा इंडिपेंडेंट हुई, कंहिंजे हथ में कोन्हे। ॿियो वरी वोटर लिस्टूं कुझु बहितर थी वियूं, पर वरी इलेक्शन कमीशन जेको बज़ारि ठीकु पियो नज़र आयो, पर बहरहाल पीपल्स पार्टी जे एंटी हो हलिया पिए। पर इन में मां सम्झां थो सो कंपेरेटिवली बहितर रिज़ल्ट हुयो ऐं अहिड़ो ई असां तवक़ो कई पियो त ॿियनि सूबनि में वेंदो, पर उते असां सां वधीक हथु थी वियो बहरहाल। ऐं सिंध जे माण्हुनि जे लाइ पीपल्स, ऐं मां सम्झां थो इहो ई सबबु आहे जो पीपल्स पार्टी खे वोट बि कनि था। हाणे जीअं तव्हां 2 मिसालूं ॾिनियूं, जेके 2 वॾा आफ़तूं आयूं असां वटि, हिकिड़ी बल्कि 3 आयूं इनफैक्ट, 2 बि न 3 साल रेगुलर इहो रहियो। हिकिड़े पहिरें साल में बरसातूं सैलाब आयो, 2 साल में बरसातूं आयूं, 3 साल में वरी ॿोॾ आई, पर उन पैमाने जी कोन्हे, पर हा 3 साल कंटिन्यूसली उन सिंध खे डैमेज कयो। हाणे उन में 2 नुक़सान थींदा। हिकिड़ो त तव्हांजो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थी वियो, हिकिड़ो तव्हांजी फसल तबाह थी वई। ॿियो वरी जेको तव्हांजो पैसो आहे सिंध हुकूमत जो, जेको डेवलपमेंट ते लॻी सघे थो, जेको तालीम ते लॻी सघे थो, जेको सिहत ते लॻी सघे थो, उहो सॼो पैसो तव्हांजो लॻी वियो उन्हनि माण्हुनि खे ठीकु करण में, रिहेबिलिटेशन ते लॻी वियो। त इन करे जेका सिंध गवर्नमेंट जी प्लैनिंग हुई, जेका माण्हू सोचीनि पिया, उहो असां टारगेट अचीव न करे सघियासीं। पर उनजे बावजूदि मां तव्हांखे ॿुधायां थो त जेतिरो उन्हनि आफ़तज़दा माण्हुनि खे
सिंध हुकूमत सपोर्ट कई आहे, शायदि इहो ह्यूमनली त पॉसिबल कोन्हे जेकॾहिं 30-25 लख रुपया माण्हू ऐं 40 लख माण्हू मुतासिर हुजनि, तव्हां हिकिड़े माण्हू खे 100% जेको सो कंपनसेट करे वञो ऐं उन सभु तकलीफ़ूं ख़तमु करे त मुमकिन ई कोन्हे। पर हुकूमत बहरहाल कोशिशि पूरी कई त इहो कजे। उन खां पोइ असां नौकरियूं एतिरियूं ॾिनियूं जेको हींअर त दाऊं पियूं थियनि त पीपल्स पार्टी लाइ तबाह करे छॾियो इदारनि खे, पर मां सम्झां थो त माण्हुनि खे ज़रूरत हुई ऐं सिंध में असां लख खां वधीक जेके से माण्हुनि खे नौकरियूं ॾिनियूं, नौजवाननि खे असां ट्रेनिंग्स बि ॾिनी, BISP जे ज़रिए माण्हुनि खे मदद कईसीं। इहे अहिड़ा प्रोग्राम आहे जेके बराह रास्त इन्हनि माण्हुनि खे वञी इफेक्ट कयो ऐं फ़ाइदो पहुचायो। ऐं ॿी हिकिड़ी जेका स्कीम जेका हिते शायदि माण्हुनि खे वधीक ख़बर कोन पई, जेका उते सिंधी औरतुनि खे हारियुनि खे जेका ज़मीन सिंध हुकूमत ॾियण जो सिलसिलो शुरू कयो, उन में रुकावटूं बि आयूं, उन में माण्हुनि खे तकलीफ़ूं थियूं, अञा त आहिनि, उन में माण्हुनि केस बि कया, पर इन में जेकॾहिं जेके स्टडी थी उन ते उन में तव्हांखे बेशुमार अहिड़ा सुठा एग्ज़ाम्पल्स मिलंदा, सुठा केस मिलंदा, जंहिंमें उन्हनि घरनि में खाधे लाइ कुझु कोन हूंदो, उन्हनि जो लाइफ स्टाइल चेंज थियो आहे, जिन खे ज़मीनूं मिलियूं आहिनि। त मां रियलाइज़ कयो, पर ज़ाहिर वरी बि माण्हू नाराज़ हुया, वरी बि माण्हू जा कम अहिड़ा हुआ जेके न थी सघिया। पर उन माहौल में जॾहिं पीपल्स पार्टी सां माण्हू कंपेयर पिया कयो, ॿियूं जेके धुरियूं असांजे साम्हूं हुयूं, त उन्हनि खे शायदि इहो अहसासु थियो त पीपल्स पार्टी वरी बि उन्हनि खां बहितर आहे। ऐं जेको माण्हू जीअं ग़रीब माण्हू जी ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी खे जेको अहसासु थिए थो उहो शायदि ॿियनि खे कोन्हे। सर हाणे माना जेकॾहिं आइनी तौर ते ॾिसूं, आइनी ऐं क़ानूनी तौर ते त हाणे आइनी तरमीम तमामु वॾी अचीवमेंट हुई। ऐं उनखां बि वधीक जेकॾहिं असां ॾिसूं, जेकॾहिं नंढनि सूबनि जे हवाले सां त NFC अवार्ड हो। NFC अवार्ड जो हिकिड़ो त इंडिकेटर चेंज थिया ऐं उन आबादी सां गॾु ॿिया 2 इंडिकेटर बि शामिलु थिया, जिनमें रेवेन्यू बि हो, जनरेशन ऐं पसमानदगी बि हुई, गुरबत वग़ैरह इहे सभु इशूज़ अची विया। ऐं उन नए अवार्ड जे करे हिसो वधियो सूबत जो। असां तमामु घणो ख़ुशि थियासीं, ख़ासि करे नंढनि सूबनि जा माण्हू, त असां वटि वधीक पैसा ईंदा, पैसा असां वटि आया, पर इहे 2 वॾियूं आफ़तूं आयूं, ठीकु आहे, उन ते ख़र्चु थियो हूंदो, उन में कुझु इंटरनेशनल इदारनि बि असांजी मदद कई। पर असां जेकॾहिं हितां खां इस्लामाबाद खां निकिरूं था कमू शहीद ताईं, सॼो पंजाब, उन्हनि जा रोड रस्ता, उते सफ़ाई जी सूरत हाल, शहर, असां त पंहिंजा जेके लोकल गवर्नमेंट जा इदारा आहिनि उते स्ट्रेंथ खां बि वधीक माण्हू भर्ती करे छॾिया आहिनि। जीअं तव्हां हाणे ॿुधायो त लख माण्हू तव्हां भर्ती कया, तव्हां उन्हनि खे पघारूं ॾियण जा पैसा कोन्हे, रोज़ रोडनि ते बीठा आहिनि। असांजो सिंध जेको हिकिड़ो शहर ॿुधायो, सफ़ाई जे हिसाब सां, इंफ्रास्ट्रक्चर जे हिसाब सां, रोडनि जे हिसाब सां पंजाब जेके नंढे शहर जो मुक़ाबिलो कंदो हुजे। न, हिकिड़ो त तव्हां जेको चओ था न असां माण्हू वधीक भर्ती कया आहिनि, ईअं कोन्हे। जेका सेंक्शन स्ट्रेंथ हूंदी आहे उनजे हिसाब सां ई माण्हू भर्ती थींदा आहिनि। पघारुनि जेको मसइलो उनजी वजह छा आहे, जेकॾहिं हिकिड़ो बजट ठहे थो, उन बजट में डेफिनेटली जेको वफ़ाक़ी बजट ठहे थो त सूबनि जो हिसो हूंदो, त हिन सूबे खे हेतिरा पैसा वञणा, हिन सूबे खे हेतिरा NFC ते जेकी डिस्ट्रीब्यूशन थींदी आहे। पर जेकॾहिं जेतिरो शेयर असांखे मिलणो आहे ओतिरो न मिले, त असांजी प्लैनिंग त उन बजट मुताबिक़ थियल हूंदी न, त भई असांखे 10 रुपया मिलणा आहिनि फेडरल मां, ऐं उन 10 रुपयनि खे सामने रखी करे असीं पंहिंजो जेको साम्हूं रखी असां पंहिंजी प्लैनिंग था कयूं त भई असांखे इहे ख़र्चु करणा आहिनि। जेकॾहिं उन 10 रुपयनि मां असांखे 5 रुपया मिलनि, त असांजी प्लैनिंग थियण 10 रुपयनि जी, त उहो डेफिनेटली जेको शॉर्टफॉल थो थिए 5 रुपयनि जो, उहो प्रॉब्लम करे थो। ऐं उहो ई सबबु आहे जो जेका प्रॉब्लम ॿुधायो पिया जेका थिए पई, उनजो बुनियादी सबबु इहो आहे। अच्छा, इंफ्रास्ट्रक्चर वारी ॻाल्हि आहे, इहो बिल्कुलु तव्हां ठीकु था चओ त असां शायदि ओतिरी तरक़ी कोन करे सघिया आहियूं जेतिरा ॿिया सूबा या ख़ासि तौर पंजाब जेका कई आहे। उनजो जेको बुनियादी सबबु मां सम्झां थो त जेके हिते विच में फ़ौजी डिक्टेटर्स अचनि था, उन्हनि सिंध में जेका सिंधी माण्हुनि जी ख़्वाहिशुनि ते जेका हुकूमत हुजनि कॾहिं अचणु कोन ॾिनो आहे। उते जाली मैंडेट ज़रिए माण्हुनि खे मुसलत कंदा आहिनि, ऐं उनजो मक़सदु इहो हूंदो त असां पंहिंजे जेके आका मथे वेठा आहिनि उन्हनि खे असां राज़ी कयूं, कंहिं तरीक़े सां उन्हनि खे कॾहिं बि अहसासु कोन हूंदो आहे त असां ग़रीब माण्हुनि जा वञी कमु कयूं। त पीपल्स पार्टी जॾहिं जॾहिं आई त तव्हां ॾिसो त असांखे गैप जेको मिले थो 8 साल, 10 साल, 12 साल, 11 साल जो गैप थो मिले विच में, ऐं उन अरसे में जेका तबाही थी वञे, ऐं उनखां पोइ जॾहिं पीपल्स पार्टी ठीकु करण जी कोशिशि थी करे त असां उहो 12 सालनि वारो जेको बर्बादी हुनखे ठीकु कयूं या उन सूबे खे अॻिते वधायूं। इहो हिकिड़ो बुनियादी सबबु आहे। पंजाब में इहा कंटिन्यूटी रहे थी कंहिं न कंहिं सूरत में, त जेके हुकूमतूं हुते रहनि थियूं उहे मथे शायदि ठहियल हूंदियूं हर वक़्त में, त उन्हनि जा जेके प्रोजेक्ट्स अचनि था उहे कंटिन्यू। जीअं तव्हां प्रोग्राम खां पहिरीं ॻाल्हायो पिया केटी बंदर वारो, त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ जी हुकूमत न अचे हा, मोहतरमा कंप्लीट करे हा पंहिंजी टर्म,
त शायदि तव्हांजो केटी बंदर वारो प्रोजेक्ट बि थी वञे हा, बिल्कुलु। शायदि तव्हांजो थरकोल वारो प्रोजेक्ट उन वक़्तु थी वञे हा, शायदि ॿिया बेशुमार वारा मनसूबा जेके मोहतरमा शुरू कया थी वञनि, पर इहा जेकॾहिं कंटिन्यूटी रहिया त थींदा। पर उन खां पोइ जेका ॿी हुकूमत आई सिंध गवर्नमेंट में, सूबे सिंध में, बजाए हिन जे त उहो वञी फेडरल गवर्नमेंट सां ॻाल्हाईंदा हा, जहिड़ो कंदा विढ़ंदा हा त बाबा ठीकु आहे, इहे स्कीमूं पीपल्स पार्टी शुरू कयूं, पर पीपल्स पार्टी घर जूं स्कीमूं त कोन हुयूं न, स्कीमूं त सूबे जे लाइ हुयूं, सूबे जे माण्हू जे लाइ हुयूं, पर उन्हनि हिन ते स्टैंड न कयो, बल्कि उन्हनि ते सरेंडर कयो। त इहे बुनियादी सबब आहिनि। पर हाणे मां सम्झां थो त पीपल्स पार्टी जेकॾहिं ॿ आफ़तूं न अचनि हा, टे जेके जंहिंमें असांजा अरबे रुपया जेके हिन ते ख़र्च थी विया, त शायदि तव्हांखे सूरत हाल मुख़्तलिफ़ नज़र अचे हा। पर हींअर वरी बि जेको असांजो नेटवर्क आहे, स्पेशली जेके हाईवेज़ आहिनि, उन्हनि ते इम्प्रूवमेंट थिए पई, घणा ई ठहिया आहिनि। शायदि तव्हां पाण बि ट्रेवल कयो हूंदो, मां इहो नथो चवां त सभु ठीकु थिया आहिनि, पर हैदराबाद ऐं मीरपुर ख़ासि खां सवाइ त असांखे ॿियो त को शहर को रोड न अंडर कंस्ट्रक्शन त आहिनि। मां नथो ॿुधाए सघां त सभु थी वेंदा, पर बहरहाल तव्हांजी ॻाल्हि ठीकु आहे, असां उन लेवल ते न आहियूं जंहिं लेवल ते शायदि पंजाब जूं जेके तव्हां सेनेट में वेठा आहियो, ज़ाहिर आहे सेनेट विफ़ाक़ जी अलामत आहे ऐं उते चइनी सूबनि जी जेतिरी नुमाइंदगी आहे। सेनेट नेशनल हाईवे अथॉरिटी या वज़ारत मवासिलात असांजी, हीअ जेके असांजा NH जा रोड आहिनि, इहे रोड त ज़ाहिर आहे फेडरल गवर्नमेंट जी निगरानी में ठहनि था। हाणे उहे NH जा रोड, नेशनल हाईवे ॾिसो, इंडस हाईवे ॾिसो, उहे तव्हां त ज़ाहिर ट्रेवल कंदा रहो था, सॼो मुल्क तव्हां ॾिठो हूंदो। पंजाब में नेशनल हाईवे शुरू थिए थो कमू शहीद खां पोइ, जेको तव्हां लॻे थो जहिड़ो की डोरे नारे जो रोड हुजे, कमू शहीद खां वठी कराची ताईं। इदारो साॻियो आहे, सिंध में इहा सूरत हाल आहे, ऐं कमू शहीद खां वठी तव्हां फैसलाबाद अचो, लाहौर अचो, इस्लामाबाद अचो, तव्हांखे लोडो बि कोन ईंदो हिन रोड ते। उनजो सबबु छा आहे? उहे त पैसा ज़ाहिर आहे, उहे त फेडरल गवर्नमेंट ॾिए थी न। न इन में तव्हां सां अर्ज़ु कयां न, तव्हां बिल्कुलु ठीकु था चओ त हिकिड़ो इदारो आहे, पर जेको मां तव्हांखे ॿुधायो, जेको विच में गैप अचे थो, प्रायोरिटीज़ चेंज थियनि थियूं, शायदि उते जी गवर्नमेंटूं कोशिशि कनि थियूं, असां वरी जेके रहनि थियूं उन्हनि फ़ौजी दौरनि नथियूं कनि। पर उन में सिर्फ़ु जेकॾहिं हुकूमत मथे अची थी वञे, ऐं उन हुकूमत अचण खां पहिरीं जेके 12 साल 14 साल 15 साल माण्हू मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वेठल हूंदा आहिनि न, त 12 साल 11 साल हुकूमत वरी हूंदी आहे साईं। उहो पंहिंजा माण्हू जेके 16 ग्रेड वारा आहिनि, 20 ग्रेड में पहुचाए ऐं किथे किथे विहारे हलिया वेंदा आहिनि, उहो माण्हू खे अहसासु कोन थींदो आहे। ऐं असां जॾहिं ईंदा आहियूं त जेकॾहिं माण्हू खे चेंज कयूं त इल्ज़ाम इहो थो लॻे पंहिंजे माइटनि खे था लॻाइनि, पंहिंजे दोस्तनि खे था लॻाइनि, पंहिंजे यारनि खे था लॻाइनि, इहे इल्ज़ाम था लॻनि। त असां पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू लॻाए कोन था सघूं। माना जेको माण्हू जनरल मुशर्रफ जे दौर में वेठल हुयो, उनखे असां हटाइण जो इख़्तियार कोन्हे असांखे। जेकॾहिं हटाईंदासीं त अदालत में हलियो वेंदो, वरी स्टे आदेश वठी असांजे मथां बीह रहंदो। त इहे प्रॉब्लम्स हूंदा आहिनि, हुकूमतूं ईंदियूं ईंदियूं आहिनि, पर इदारनि में जेसीं ताईं तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा माण्हू कोन रखंदो, जिन खां तव्हां कमु वठी सघो, जिन जे मथां तव्हां ट्रस्ट करे सघो, जिन खे तव्हां सम्झो था त को बहितर डिलीवर करे सघे थो, उनजे रस्ते में रुकावटूं अचनि। जेकॾहिं प्राइम मिनिस्टर खां इहो इख़्तियार खसियो वञे त भई तूं प्रमोशन नथो ॾेई सघी माण्हुनि खे, त असां पंहिंजी मर्ज़ी सां जेके बणे सघे जज कयूं, बाक़ी तोखे प्रमोशन ॾियण जो बि इख़्तियार कोन्हे। त इहे शयूं जॾहिं अचनि थियूं प्रॉब्लम थिए थो। तव्हां हुकूमत हलाइण लाइ इहो कोन्हे त प्राइम मिनिस्टर असांजो थी वेही रहियो आहे या चीफ मिनिस्टर थी वेही रहियो आहे, त उहो जेको हुकुम कंदो सो बसि इम्प्लीमेंट थी वेंदो। इम्प्लीमेंटेशन जे लाइ बि तव्हांखे इदारा खपनि। इदारनि में जेसिताईं माण्हू ठीकु न हूंदा, तेसिताईं इम्प्लीमेंट प्रॉपरली कोन थींदो। त असांजी हुकूमत सां बदनसीबी इहा थी रहे, जेका बि अचे थी, त हिकिड़ी त ऑपोज़िशन हूंदी जेका सियासी ऑपोज़िशन हूंदी आहे। असांजी ऑपोज़िशन में इदारा बि अचो वञनि, असांजी ऑपोज़िशन में जज बि अचो वञनि, असांजी ऑपोज़िशन में मीडिया बि अचो वञे, असांजी ऑपोज़िशन माना जेको हिन दुनिया जहान में शइ आहे, असांखे छॾे सभु असांजे साम्हूं बीठा हूंदा आहिनि। इन करे मसइला थीनि था घणा। ओघरा में मैट्रिक पास चेयरमैन तव्हां रखी सघो था, ॿियनि इदारनि में तव्हांखे उनमें रोकंदा। मां तव्हां कयां, तव्हां बिल्कुलु ठीकु चयो, ऐं अहिड़ियूं ज़रूरु मिसालूं हूंदियूं जिते हज़ारों फ़ैसिला थींदा आहिनि, उते 5 4 6 8 थी सघे थो ग़लति थिया हुजनि, ऐं ग़लति थियो त उहो हटी बि वियो। ऐं उन ते वरी असां जो हिकिड़ो माण्हू ॿुधायो जीअं इन ॻाल्हि ते एतिराज़ु कयो हुजे त भई सुप्रीम कोर्ट हिनखे छो हटायो, असां हुन एतिराज़ु कोन कयो, ग़लति लॻो हटी वियो, ठीकु, ॻाल्हि ख़तमु थी वई, उनखे सम्झूं था। पर असांखे एतिराज़ु हुते हूंदो जिते असां ज़्यादती पई थिए, जिते सुप्रीम कोर्ट खे एक्शन न खणणु घुरिजे, उते जिते उन्हनि खयां उते असां एतिराज़ु कयो। त इहो हिकिड़ी मिसाल तव्हां ॾिनी, अहिड़ी हिकिड़ी कोन्हे, 2 4 हूंदियूं अहिड़ियूं। पर बहरहाल इन जो इहो मक़सदु कोन्हे त असां जेके फ़ैसिला पिया कया सभु ग़लति आहे। न न इहा ॻाल्हि कोन्हे। तव्हां चओ त असांखे पंहिंजी मर्ज़ी जा सरबराह मुक़ररु करणु न ॾिना विया, असांजे हुकूमती दौरनि में अहिड़ा माण्हू अॻु में ई फिट इंगेज रखियो वियो न हुकूमत खे। तव्हां ॾिसो न, जी जेकॾहिं हुकूमत खे तव्हां फ्रीली कमु न करणु ॾींदो, हिकिड़ो त तव्हां ॾिसो तव्हांखे चैलेंज आहे दहशतगर्दी जो, जंहिंजे लाइ तव्हांखे सभु कम जेकॾहिं छॾे ॿियो, तव्हां सिर्फ़ु उन ते कॉन्संट्रेट कयो तॾहिं बि शायदि तव्हां उनखे रिज़ॉल्व न करे सघो। उन जे मौजूदगी में हिते एनर्जी जा क्राइसिस रहिया, तव्हां सभु कम छॾे एनर्जी ते कंसंट्रेट कयो तॾहिं बि शायदि उहो पूरो न करे सघो। पर उन सां गॾोगॾु जेकॾहिं सुबुह शाम असांजे प्राइम मिनिस्टर खे, असांजे वज़ीर खे अदालत में तव्हां पेशियूं हणाईंदो, उन्हनि खे टेंशन में रखंदो, उन्हनि खे अॼु थो वञे सुभाणे थो वञे, हुकूमत जूं तव्हां डेटूं ॾींदो त साईं फलाणी तारीख़ ते थी वञे, फलाणी तारीख़ किथां डिलीवर कंदो माण्हू। न पर इहो त सुठो मिसाल क़ाइमु थियो न त पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों भेरो त हुकूमत जेका इक़्तिदार में हुई, उनजो इक़्तिदार दौरान ई एहतिसाब बि थींदो रहियो। एहतिसाब त कोन थियो, माना असांखे कमु ई न करणु ॾिनो। शायदि इहो मां सम्झां थो इंटेंशनल हो त
त जेकॾहिं इन हुकूमत खे असां कमु करणु ॾिनूं त थी सघे थो इहे अहिड़ा कुझु कम करे वञनि जेके शायदि हिननि खे वरी पोइ ॿियनि इलेक्शन में हाराए न सघूं। थी सघे थो असां बिजली जे क्राइसिस मां निकिरी अचूं हा, थी सघे थो त असां हिन मुल्क में ॿिया वॾा मनसूबा शुरू करे वञूं हा। हाणे LNG वारो तव्हां जेको प्रोजेक्ट हो, पीपल्स पार्टी 4 सालनि खां लॻी पई आहे। जॾहिं असां कयूं हिकिड़ो ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल, हिकिड़ो सुप्रीम कोर्ट साईं, ॻिचे में को कम ई न करणु ॾींदी। बिल्कुलु हाणे ॾिसो, हाणे तव्हांखे मां ॿुधायां थो LNG जेॾो बि ग़लति थींदो हे करणु ॾींदा हुनखे, का हुन ते को आङुर कोन खणंदो। जीअं ई तव्हांखे ॿुधायां नंदीपुर वारो मार्च करे वेही रहिया आहिनि सभु, ऐं ईअं जेके प्रोजेक्ट्स ईंदा बि सभु कराईंदा। पर हाणे हुन में जेको नुक़सानु हिन क़ौम खे थियो त LNG जो एग्रीमेंट जेकॾहिं तव्हां 4 साल पहिरीं थिया त शायदि हुनजी क़ीमत ॿी हुजे हा। हाणे जे प्राइस ते हे वञी कंदा हुनजी प्राइस कुझु ॿी हूंदी। प्राइस तव्हां ज़्यादा ॾींदो, 4 साल तव्हां हिन क़ौम खे हुन मुसीबत में रखियो। उहो जेको नुक़सानु थियो, तव्हांजी इकोनॉमी खे नुक़सानु पहुतो, तव्हांजे माण्हू खे तकलीफ़ूं पहुचूं, तव्हांजा जेके हंगामा थिया, तव्हांजी प्रॉपर्टी तबाह थी, उन ते कंहिंखे अहसासु कोन्हे। त इहे जेके रुकावटूं असांजे रस्ते में आयूं पिया न, इहो बि हिकिड़ो बुनियादी सबबु हुयो। चलो वरी टाइम हिकिड़े ब्रेक जिते आहे। ऐं नाज़रीन, सेनेटर सईद गनी साहिब सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। अॼु था नंढी साई खां पोइ वेलकम बैक नाज़रीन। साईं, हाणे इहे ॻाल्हियूं त पियूं हलंदियूं, पर हींअर इशू वॾो आहे कराची जो। ऐं कराची में जेका बदमनी जी बाहि पई ॿरे गुज़िरियल 2-3 ॾहाकनि खां, ऐं हाणे त अलाए किथे वञी उरूज ते पहुती आहे। गुज़िरियल 5 साल बाईपी हुई। बाईपी में हाणे ज़ाहिर आहे के क़दम न पे खयां पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट। हिन भेरे बि तव्हां कोशिशि त तमामु घणी शुरू में कई त MQM सां गॾिजी हुकूमत ठाहिजे। 9-0 ते बि रहमान मलिक साहिब जी सरबराही में वफ़द वियो, पर उहो इताद न थी सघियो। हाणे हुकूमत ऑपरेशन जो फ़ैसिलो कयो आहे, फेडरल गवर्नमेंट बि हुनखे सपोर्ट पई करे, ऐं लॻे पियो त कुझु कार्रवाइयूं थियूं आहिनि टारगेटेड, जंहिंखां पोइ हाणे कुझु न कुझु अमन कराची में नज़र अचे पियो त थींदो पियो वञे। पर हिन में हिकिड़ो मामिलो जेको थियो हाणे, उन में हाणे वरी शक पिया पैदा थियनि त MQM जो हिकिड़ो सेक्टर इंचार्ज तव्हां गिरफ़्तार कयो था, ऐं उनखे 2 ॾींहंनि खां पोइ वरी आज़ादु कयो थो वञे। या त उनखे गिरफ़्तार करणु ग़लति हो या आज़ादु करणु ग़लति हो। इन क़िस्म जूं जेके कार्रवायूं आहिनि, उन सां त ऑपरेशन शकी हाणे थींदो पियो वञे। इन ते तव्हां छा चवंदो? ॾिसो, हिकिड़ो त तव्हां जेको 5 सालनि जी ॻाल्हि ॿुधाई न, तव्हां थोरो मूंखे जेकॾहिं तव्हांखे 2 मिंट सिर्फ़ु ॿुधायां जेको हिस्ट्री हुनजी, त 96 में जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत ख़तमु थी त अॼु बि सॼो पाकिस्तान मञे थो हिन ॻाल्हि खे त 96 में पीपल्स पार्टी कराची खे ठीकु कयो। बिल्कुलु नसीरुल्लाह बाबर साहिब जॾहिं हुयो तॾहिं कराची में असां अमन बहाल कयो ऐं वॾो हिकिड़ो ऑपरेशन थियो। 96 में जॾहिं पीपल्स पार्टी जी हुकूमत वई, पोइ ॿी जेका हुकूमत आई उन बजाए इन जे त उन सिलसिले खे कंटिन्यू करे ऐं कराची में अमन जेको क़ाइमु थियो उनखे बरक़रार रखिया, उन्हनि बजाए इहो करण जे उन्हनि कराची बिल्कुलु माना लावारिस करे छॾे ॾिनी। जेके दिलेर पुलिस ऑफिसर कराची ऑपरेशन में विया, हिकिड़ो हिकिड़ो करे मारिजंदा विया। 2008 ताईं जेसिताईं असांजी हुकूमत कोन हुई तेसीं ताईं हुनजे कातिलनि खे कंहिं कोन पुछियो त तव्हां आयो केरे, छो तव्हां हिननि खे मारियो। इन सॼे अरसे में कराची जी पुलिस डीमोरलाइज़ थी वई, कराची जा ॿिया इदारा डीमोरलाइज़ थी विया, दहशतगर्दनि जो कंट्रोल अञा वधी वियो। जॾहिं पीपल्स पार्टी 2008 में आई त असांखे हिकिड़ी डीमोरलाइज़ सफ़ा मुअल जंहिंखे चइजे, जंहिंमें सफ़ा हौसलो ई कोन हो, अहिड़ी पुलिस असांखे मिली। ऐं उन वक़्तु ज़ाहिर पाकिस्तान तब्दील थी वियो, पाकिस्तान खे वॾी दहशतगर्दी ॿी जेका मज़हबी इंतिहा पसंदी हवाले सां उहा दरपेश हुई। उन सूरत हाल में असांजे साम्हूं 2 रस्ता हुआ, या त असां वरी झेड़ो कयूं MQM सां, वरी उन मसइले में हलिया वञूं, वरी पाण खे उते फासाए छॾियूं, या वरी उन्हनि सां ॻाल्हाए डायलॉग करे उन्हनि खे ऑन बोर्ड रखूं, उन्हनि खे पाण सां गॾु हलायूं ऐं कराची खे असां ठीकु करे अॻिते वधण जी कोशिशि कयूं। असां सम्झूं था त प्रेसिडेंट साहिबु जेका कोशिशि कई उनजे पोयां हुनजी जेका नियत हुई, जेको विज़न हुयो, उहो ठीकु हुयो। त इहो वक़्तु कोन्हे त असां पाण में झेड़ा कयूं। असां पाण में विढ़ंदासीं त उहो जेका ॿी उन खां वरी मुसीबत ऐं अज़ाब असांजी ॻिचीअ में असां सभिनी खे खाई वेंदो। असां कोशिशि कई पर शायदि असां हुन कोशिशि में कामयाबु न थी सघियासीं। अच्छा, हाणे जेका सिचुएशन थी वई, जेको ऑपरेशन थिए पियो, तव्हां इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु कई त जेको MQM जो हिकिड़ो यूनिट इंचार्ज अरेस्ट थियो, जेको पहिरीं MPF हो, उनखे पहिरीं ॻाल्हि ते मां वाज़े कयां त इहो को सिंध गवर्नमेंट जे चवण ते अरेस्ट कोन थियो ऐं न को इहो सिंध गवर्नमेंट जे चवण ते उनखे छॾियो वियो। हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें 2 पुलिस वारा शहीद थिया, पुलिस FIR कटी, पुलिस हुनखे FIR में नॉमिनेट कयो, पुलिस हुनखे अरेस्ट कयो ऐं उनखां पोइ वरी पुलिस हुनखे रिलीज़ करे छॾियो त भई जेके तहक़ीक़ात थी उन में कोई इल्ज़ाम हिन मथां साबित कोन थियो। ऐं इहा ॻाल्हि बि पाण बि सिंध हुकूमत जेके ज़िम्मेदार माण्हू खे चई त तव्हां हाणे उन पुलिस जे ख़िलाफ़ु कोई कार्रवाई कयो, का तहक़ीक़ात कयो। इन करे हुन FIR में इहो कोन लिखियो हुननि त हिन जे मथां असांखे शक आहे, उनखे त इहो लिखियो त हीउ आयो पाण मोटरसाइकिल ते हिन फायरिंग करे माण्हू मारे छॾिया। इन जो मतिलबु इहो त जेको माण्हू FIR कटराए पियो उन ॾिठो हो न हुनखे, जॾहिं हुन ॾिठो त पोइ उनखां पोइ छुटो कीअं, जेकॾहिं हुन कोन ॾिठो हो त हुन FIR छो कटी। त इहो इन मामले खे ईअं न छॾणु घुरिजे ऐं इहो जेको कुझु बि थियो मां सम्झां थो त थी सघे थो इहो ऑपरेशन खे नाकाम करण जी
ऐं ऑपरेशन जेको थिए पियो उनजे मथां माण्हुनि खे एतिराज़ खणण जी हिकिड़ो मौक़ो उन्हनि फराहम कयो ऐं इन ख़िलाफ़ु बाक़ाइदा तहक़ीक़ात थियणु घुरिजे। ऐं हाणे जेको कराची में ऑपरेशन थिए पियो इन में अञा मां सम्झां थो त प्रॉब्लम ईंदा घणाई। इन करे जेके बि कराची में क्रिमिनल्स आहिनि उहे कंहिं न कंहिं पार्टीअ जे पोयां लिकण जी कोशिशि कनि था। कुझु माण्हू पीपल्स पार्टी जो नालो इस्तेमालु कंदा, कुझु MQM जो कंदा, कुझु के ॿी पार्टी जो कंदा, पर अॼु ताईं जीअं शुरू थियो ऑपरेशन त पीपल्स पार्टी जे पारां को अहिड़ो बयानु कोन ॾिठो हूंदो। हालांकि असांजा जेके इलाइक़ा आहिनि, असांजूं जेके आबादियूं आहिनि उन्हनि ते छापा बि थियनि था, उतां बेगुनाह माण्हू गिरफ़्तार थियनि पिया, सभु कुझु थिए पियो, पर असां इन करे बर्दाश्त पिया कयूं जेकॾहिं असां शोर कंदासीं पोइ ॿियनि माण्हुनि खे मौक़ो मिलंदो। पर ॿिए पासे MQM जंहिं क़िस्म जो रिएक्शन ॾेखारियो नदीम हाशमी वारे गिरफ़्तारी ते, मां सम्झां थो इहो बि हिकिड़ो मुनासिबु तरीक़ो कोन हो। इन करे तव्हां सॼो शहर बंदि कयो ऐं उनखां पोइ इहो त कोन थो थी सघे त तव्हां इहो तइ कयो त को केरु माण्हू गुनहगार आहे, केरु बेगुनाह आहे। असांजो उन वक़्तु मौक़िफ़ इहो हो त जेकॾहिं बेगुनाह आहे त उनजो हिकिड़ो ड्यू प्रोसेस आहे, तव्हां उते वञी पंहिंजियूं शयूं टेकअप कयो, हिनखे छॾिजी वियो न, जेकॾहिं साबित न छॾिजी वियो। ऐं अहिड़े तरीक़े सां आईंदा बि जेकॾहिं कंहिं ते थिए थो त मां सम्झां थो बहितर तरीक़ो इहो त तव्हां अदालतुनि में वञो ऐं पुलिस जी जेका तहक़ीक़ात थिए थी या रेंजर्स जेकी इन्वेस्टिगेशन करे थी हुनखे फेस कयो। सही ॻाल्हि तव्हां कई हाणे त डीमोरलाइज़ थी वई पुलिस। 96 में तव्हां ऑपरेशन करायो, तव्हांजी हुकूमत हुई, जिन पुलिस वारनि हुन में हिसो वरितो उहे पोइ चूंडे चूंडे मारिया विया। ऑपरेशन कंहिंजे ख़िलाफ़ु हो उहा तव्हांखे बि ख़बर आहे, सभिनी असांखे बि ख़बर आहे, सॼी सिंध खे ख़बर आहे। जेके पुलिस वारा निशानो बणिया उहे ज़ाहिर आहे उन्हनि जो ई निशानो बणिया हूंदा जंहिंजे ख़िलाफ़ु उन्हनि ऑपरेशन कयो 96 में, ऐं उहे चूंडे चूंडे मारिया विया। ऐं तव्हां वरी जॾहिं इक़्तिदार तव्हांखे मिले थो, मौक़ो हिकिड़ो मिले थो, तव्हां उन्हनि माण्हुनि खे जिन उहे पुलिस वारा जिन तव्हांजे चवण ते उहो ऑपरेशन कयो उन्हनि खे मथे ते था विहारियो, अखियुनि ते था विहारियो, त उहे आईंदा का फोर्स तव्हांजी हुकूमत में छो इन क़िस्म जी कार्रवाई कंदी जो उन्हनि खे इहो हिकिड़ो साम्हूं अखियुनि जो मिसाल आहे त उहे माण्हू जिन चूंडे चूंडे मारिया तव्हांजा ऑफिसर उहे तव्हांजा वधीक वेझा थी विया। ॾिसो न, तव्हां उसूली तौरु तव्हांजी ॻाल्हि शायदि कंहिं हद ताईं ठीकु हूंदी, पर हिन में कुझु टेक्निकल मसइला आहिनि। जेकॾहिं तव्हांखे ख़बर आहे त कंहिं माण्हू हुनखे मारियो हूंदो, जीअं तव्हांखे शोभो थी सघे थो, मूंखे थी सघे थो, शक थी सघे थो पंहिंजे मथां, पर इहो शक तेसीं ताईं शक ई हूंदो जेसिताईं हुन मथां को साबिती न थिए या को हुन मथां को गवाह बीहे या को कोर्ट हुनखे डिक्लेयर करे। अॼोके अख़बार में मूं पढ़ियो त मौलाना अब्दुल अज़ीज़ जेको ई लाल मस्जिद वारो हुयो उनजे मथां जेके बि केसिस हुया, कल्ह हुनजो आख़िरी केस बि ख़तमु थी वियो। ठीकु आहे, हाणे इहे जेके बि केसिस हुया इहे तव्हांखे ख़बर आहे, मूंखे बि ख़बर आहे, सभु ठीकु हुया। उन्हनि वाक़ई उहे शयूं सभु कयूं हुयूं। हुननि वञी चाइनीज़ मसाज सेंटर ते अटैक कयो, उतां माण्हू खणी आया, ॿ ॿियूं औरतूं किथां खणी आया, पुलिस वारनि खे हुननि यरगमाल कयो, सभु शयूं थियूं। शायदि कुझु शयुनि जी फुटेज मौजूदु हूंदी, पर जेकॾहिं कोर्ट हुनखे चए त भई तुंहिंजे मथां केस कूड़ा आहिनि, तूं आज़ादु आहीं, तूं भरी थियो आहीं, त हिन में हुकूमत छा थी करे सघे, त ॿिया इदारा छा था करे सघनि। त हाणे हिते असांजे हुन सिस्टम में ख़राबी आहे ज़रूरु। उन्हनि पुलिस वारनि जो जेको अरसो आहे सो 96 खां वठी जेको कंटिन्यू रहियो ऐं 2008 ताईं तेज़ी रही, उनखां पोइ वरी इहे वाक़ियात घटि थिया। हाणे 2008 ताईं जेकॾहिं जेके हुकूमतूं रहियूं उन्हनि हुन जूं प्रॉपर FIRs न लॉन्च कयूं, उनजी प्रॉपर इन्वेस्टिगेशन न कराई, उनजे कातिलनि खे साम्हूं न आंदो, त हाणे जेकॾहिं 2008 में असां अचूं था त मूं पहिरीं तव्हांखे ॿुधायो न, या त असां हुन झेड़े में पइजी वञूं वरी, ऐं हिकिड़ी ॿी मुसीबत तव्हांजे पोयां बीठी आहे जेका मज़हबी इंतिहा पसंदी जे हवाले सां तव्हांखे सफ़ा तबाह करण ते बीठी आहे। तव्हां या त उन मसइले खे रिज़ॉल्व कयो, कोशिशि कयो त असां अॻिते वधूं ऐं ॿी जेको वॾा चैलेंजिस उनखे असां फेस कयूं, त असां शायदि कोशिशि इहा कई ऐं उन में मूं तव्हांखे ॿुधायो शायदि असांखे ओतिरी कामयाबी न थी जंहिं मक़सद सां असां कयो। कराची में वाक़ियात बि थींदा रहिया, पर बहरहाल इहा सुठी ॻाल्हि आहे त माण्हुनि खे अॼु बि यादि आहे त कंहिं कयो ऐं को असांखे नथो चई सघे त असां वरी कंहिंसां ज़ुल्म ज़्यादतियूं कयूं। जेकॾहिं माज़ी में असांजे मथां इल्ज़ाम हुयो बि त असां हुन इल्ज़ाम खे ख़तमु करण जी कोशिशि कई। असां इहा कोशिशि कई त कराची खे कंहिं ॿिए तरीक़े सां मञण जी कोशिशि कयूं, पर बहरहाल जेके शायदि क्रिमिनल्स हुया उन्हनि खे इहो स्टाइल पसंदि कोन आयो, उन्हनि खे अंदाज़ पसंदि कोन आयो, हाणे मजबूरी वरी ऑपरेशन पियो थिए। अच्छा, प्रोग्राम जो टाइम ख़तमु पियो थिए, आख़िरी सुवाल। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कराची में तमामु सरगर्म अॻवान हो, पीपल्स अमन कमेटी जे हवाले सां मशहूरु थियो ज़फ़र बलोच साहिबु, उनखे ईअं लियारी में पंहिंजे इलाइक़े में जीअं शहीद कयो वियो ऐं अञा ताईं को पतो न पियो पए त केरु आहे उनजे पोयां। नबील कपूर जे ख़िलाफ़ु FIR बि दाख़िल थी वई आहे। त हिन वक़्तु जॾहिं ऑपरेशन हलंदड़ आहे, हलंदड़ ऑपरेशन में पंहिंजे इलाइक़े में हिकिड़ो एॾो अहम रहनुमा उहो मारिजी वञे त पोइ कराची जो आम माण्हू उनखे तहफ़ुज़ कीअं मिलंदो? अच्छा, इन में वरी इंट्रस्टिंग ॻाल्हि हिकिड़ी ॿी बि आहे। जंहिं ॾींहुं ज़फ़र बलोच जो वाक़ियो थियो
उन ई ॾींहुं रेंजर्स ॾियारी में ऑपरेशन कयो ऐं बकोल रेंजर्स जे उन्हनि 3 माण्हुनि खे जेके बकोल उन्हनि जे दहशतगर्द हुया उनखे उन्हनि मुक़ाबले में मारे छॾियो 3 माण्हू। हाणे जंहिं इलाइक़े में एॾो वॾो इंसिडेंट थिए त माना 3 दहशतगर्द बकोल रेंजर्स जे असां इनकाउंटर में मारिया त उहा जाइ रेंजर जी ओपन कीअं थी छॾे सघे। ज़ाहिर आहे वॾो वाक़ियो थींदो त हुते हुनजी मौजूदु प्रेजेंस त हूंदी न हुते हुनजी, हो रहिया हूंदा, पर उन खां पोइ बि वाक़ियो बहरहाल थी वियो। हाणे इन में जेका असांजे लाइ प्रॉब्लम आहे त असां हिन सॼे ऑपरेशन में रेंजर्स खे पुलिस खे फ्री हैंड ॾिनो भई तव्हां कार्रवाई कयो पंहिंजे हिसाब सां। हाणे ज़फ़र बलोच वारो केस हिकिड़ो वॾो टेस्ट केस आहे त इन ते हाणे पुलिस कीअं थी कार्रवाई करे, रेंजर्स कीअं थी कार्रवाई करे। जेकॾहिं असां कंहिंखे डिक्टेट कयूं त तव्हां हिनखे कयो, हिनखे ॿधो, हिनखे कयो, त वरी जेको तव्हां FIR वारी ॻाल्हि कई, हाणे की नबील जो नालो FIR में उन ज़फ़र जे पीउ ॾिनो आहे, बिल्कुलु, ऐं उनखे को माण्हू इहो फोर्स नथो करे सघे त बाबा तूं हिन नाले खे कढे हिनखे विझ। हिकिड़े माण्हू जो जवान पुटु जेकॾहिं शहीद थी थो वञे त असां हुनखे चवण जहिड़ा त कोन आहियूं त भई तूं FIR अहिड़े तरीक़े जी कटराए। हाणे जेकॾहिं हुन FIR कटराए छॾी त हुन ते दाऊं इहो पियो पए त हुकूमत जेका आहे सा असां सां ज़ुल्म जी जाती पई करे। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿी मिसाल थो ॾियां त शाहजहान बलोच जॾहिं अरशद बब्बू वारो वाक़ियो थियो त शाहजहान जेल में हुयो, शाहजहान बलोच आज़ादु कोन हुयो, उनजे बावजूद बि अरशद बब्बू वारी FIR में इहो चयो वियो त शाहजहान बलोच जे चवण ते इहो कमु थियो आहे। ऐं शाहजहान खे सभु सुञाणो त पॉलिटिकल वर्कर आहे, क्रिमिनल माण्हू ई कोन्हे, पर हुन मथां FIR थी आहे। असां हुन ते घोड़ कोन कयो, असां हुन ते शोर कोन कयो, जेको बि क़ानूनी तौर तरीक़ा असांखे हुनखे फॉलो कयूं पिया आहियूं, अदालत में वञे पियो। मां सम्झां थो त जेकॾहिं अहिड़ा कुझु वाक़िया थियनि बि था त MQM खे बि नबील गबोल साहब खे बि थोरो तरीक़े सां जेकॾहिं न आहिनि इन्वॉल्व त ठीकु आहे, पंहिंजी सफ़ाई ॾेई सघनि था, तहक़ीक़ात में पार्टिसिपेट कनि ऐं जेके शयूं आहिनि सभु ॿुधाइनि हुननि खे। अदालतूं बि हाणे जेके घटि में घटि को माण्हू इहो कोन थो चए की अदालतूं पीपल्स पार्टी चवण ते पियो हलनि, अदालतूं बि आज़ादु आहिनि सभु। सो इहे रवैया थोरा असांखे चेंज करणा पवंदा। पर ज़फ़र बलोच वारो वाक़ियो असां सां थियो वॾो आहे ऐं उन में हिकिड़ी जेका मां ॿुधायां सुठी ॻाल्हि इहा हुई त ज़फ़र बलोच लियारीअ में अमन क़ाइमु करण जे लाइ ॾाढो एक्टिव रहंदो हो। जंहिं वक़्तु बि का अहिड़ी सूरत हाल हुते डेवलप थींदी जो 2 धुरियूं पाण में विड़ी पयूं या को सूरत हाल थी कम्यूनिटीज़ में को मसइलो थी पियो त ज़फ़र बलोच विच में पई करे उन मसइले खे रिज़ॉल्व करण जी कोशिशि कंदो। पॉलिटिकल माण्हू हो, सोशल हो, एक्टिव हो ॾाढो, पर इहा हाणे हिकिड़ी लियारी में मां सम्झां थो त उनजी खोट महसूसु थींदी। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, असां कोशिशि कई त सिंध जे हवाले सां, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कयूं। उन खां सवाइ असां तालिबान वारे इशू ते बि ॻाल्हाइण जी चाहियो पिए, पर प्रोग्राम जी कमी जे करे असां उन इशू खे डिस्कस न करे सघियासीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं अता राजड़ खे इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।